वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मुझे मन में जेका ॻाल्हि आहे सो मूंखे ख़बर न आहे त ही वक़्तु मुनासिबु आहे अलाए न आहे। माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ मां इहो ई सोचे रहियो आहियां त चांडोकी ऐं ज़रली जो रिश्तो पको करे छॾियां। साईं, माण्हू खिलूं कंदा ऐं चवंदा त पुट जी क़बर जी मिटी सुकी न आहे त मेहरू ऐं शाह मुराद पंहिंजी धीअ जे काॾे जी तयारी पिया कनि। SP ते हमलो थियो आहे, SP ते। ऐं मूं बिजार खान खे चयो त खान बहादुर खे ख़ुशी जी ख़बर ॿुधाए। हाणे SP ज़रली मां सम्झ त ॿई ॼणा लोग आहिनि। SP खे केरु ॿुधाईंदो त हुन जे मथां सरदारनि हमलो करायो आहे? खान बहादुर त हमेशह ज़रली जे शक जे दायरे में मौजूदु रहियो आहे। बाक़ी सरदार बिजार खान जो ई वाइस ज़रली ताईं पहुचण जी देर आहे। तव्हां छा था सम्झो त इन हमले खां ज़रली डिॼी वेंदो ऐं तव्हांजे ख़िलाफ़ कार्रवाइनि खां बाज़ अची वेंदो? SP बाज़ भले न बचे पर हुनखे इन ॻाल्हि जो अहसासु ज़रूरु थींदो त अॻियां माण्हू बि हथ ते हथ रखियो कोन वेठा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे हू इश्क लड़ाइण जे लाइ मुंहिंजे ॻोठ बेफ़िक्रीअ सां कोन वञी सघंदो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।